ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد من الله على المؤمنين إذ بعث فيهم رسولا من أنفسهم يتلو عليهم آياته ويزكيهم ويعلمهم الكتاب والحكمة وإن كانوا من قبل لفي ضلال مبين صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين برادران اسلام प्यारा मुसलमान भाइरो अजीज़ दोस्तों अवां सभिनी मुसलमान भाइरनि खे रबीउल अव्वल शरीफ़ जे अचण जी मुबारक हुजे रहमतुन ऐं बरकतुन वारो भलारो महीनो जंहिंखे पाण उर्स शरीफ़ जो महीनो चऊं था रबीउल अव्वल शरीफ़ जी अॼु पहिरीं तारीख़ ख़ैर सां थी वई आहे अल्लाह तबारक व तआला जल जलालू अमन वालू जे पाक कलाम क़ुरान मजीद जी आयत सगोरी अवां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे जंहिंमें अल्लाह पाक जल जलालू अमन वालू पंहिंजे हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे आमद मुबारक जो ज़िक्र ख़ैर फरमायो आहे इंशा अल्लाहुल अज़ीज़ इन सिलसिले में सिलसिलेवार अवां जे ख़िदमत में ॿ टे ॻाल्हियूं हर जुमे ते अर्ज़ कबियूं रब्बुल आलमीन पंहिंजे हबीब जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए तवां असां सभिनी खे अल्लाह तबारक व तआला उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए दुरूद शरीफ़ मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह ताला जल जलालू अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीना इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम
यतलू अलैहिम आयातिही व युज़क्कीहिम व युअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन। लक़द मन्नल्लाहु अलल मुअमिनीन, बेशक अल्लाह पाक ईमान वारनि जे मथां एहसान कयो आहे, थोरो कयो आहे। कहिड़ो एहसान ऐं थोरो? इज़ बअस फ़ीहिम रसूलन मिन अनफुसिहिम, अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात जो एहसान ऐं थोरो इहो आहे जो अल्लाह पाक मोमिननि जे जिन्स में मोमिननि जे तरफ़ तमामु बरगुज़ीदो वॾे शान वारो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रवानो कयो आहे। छाजे लाइ आयो आहे? यतलू अलैहिम आयातिही, अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जूं आयतूं अची उन्हनि मोमिननि खे पढ़ी ॿुधाईंदो। वयुज़क्कीहिम, ऐं उन्हनि खे पाक बनाईंदो। वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमत, ओ प्यारो नबी करीम अलैहिस्सलाम मोमिननि खे किताब बि सेखारींदो त हिकमत बि सेखारींदो। व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी दलालिम मुबीन, जॾहिं त उन प्यारे पैगंबर करीम जे अचण खां अॻु में माण्हू गुमराही में हुया, अल्लाह पाक जल जलालू व मन वालू जहान खे महबूब जे अचण जे सदके गुमराहीअ खां बचाए वरितो। अल्लाह साईं इहा ॻाल्हि थो फरमाए त नबी करीम जी ज़ात बाबरकात मूं तव्हां ॾे मोकिलियो आहे, इमामुल अंबिया तव्हां ॾे आयो आहे। रसूलुल्लाह जे अचण जो थोरो अल्लाह साईं मोमिननि जे मथां कयो आहे, जो ईमान वारनि खे अल्लाह ताला पंहिंजो बरगुज़ीदो पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अता फरमायो आहे। असांजे महबूब नबी सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ज़ोर सां चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अल्लाह पाक पंहिंजे महबूब करीम खे सारी कायनात खां अव्वल पैदा कयो। जहान में जेका बि शइ आहे उन तमामु शयुनि खां अव्वल रब करीम जल जलालू अमन वालू पंहिंजे महबूब जे नूर खे पैदा फरमायो। पर ज़ाहिरी तरह सां हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह ताला सभिनि खां बाद में मोकिलियो। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। सलात सलात सलात। असांजे माण्हुनि जो बि सम्झ पंहिंजी आहे। वेठा शाहपुर चाकर में आहियूं, चइसीं सिंधुड़ी चौक ते फलाणे हीअं चयो आहे, मसइलो ॿुधाए। कॾहिं खॾ जे तरे में पए सिंधुड़ी वारे खे असां छा कंदासीं? ॻाल्हि कयो शाहपुर जी। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। मरे हेल है पिट जे वरी पर, सलात मुझे हबीब ते बुलंद आवाज़। पोइ भला छा कयूंसि? हिन खे ॾंडा हणूंसि? सिंधड़ी चौक ते हिकिड़ो पियो बकवास करे, ॿियो पियो हिते मथे स्टान ते बकवास करे, टियों पियो हुते से ख़ैर जो शहर जे बस स्टॉप ते बकवास करे पियो। हेॾे छा पाण ॾंडा खणूं छा? छॾियो ख़ल्क़ खे धूड़ वञी पाए, तव्हां पंहिंजे मोहबत जूं ॻाल्हियूं कयो। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़। अबा कंहिंसां विढ़ंदासीं छा? चओ न, पाण खे पंहिंजे मोहबत जूं ॻाल्हियूं करणो। को कीअं पियो चवे, को कीअं पियो चवणु ॾियो। पाण कंहिंसां विढ़ंदासीं? माण्हू त अलाह खे बि नथा मञनि। हाणे यारहीं खे साईं केरु नथो खाए त भला छा कयूं? ज़ोरी खारायूंसि छा? न खाए वञी खल जे तरे में पए। तव्हां निमाज़ पढ़ो, रोज़ो रखो, नबी जा दुरूद सलाम पढ़ो, उर्स कयो, मिलादूं कयो, पंहिंजो ईमान पको कयो। छॾियो बेईमाननि खे। दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ पढ़ंदा। दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह तबारक व तआला जल जलालू अमन वालू जो कानून आहे। अवां ॾिठो हूंदो त जॾहिं न राति तमामु ऊंदाही थी वेंदी आहे ऐं राति पंहिंजे पुॼाणी ते ईंदी आहे,
रात जे पुॼाणी खां पोइ आहिस्ता आहिस्ता उभरंदे पासे आसमान जे किनारनि में बाख फुटंदी आहे ऐं रोशनी जा आसार शुरू थी वेंदा आहिनि। इहो छो फुटंदी आहे? इन्हीअ जे करे इहा बाख फुटंदी आहे, इहा ॾसु ॾींदी आहे त सिज उभरण वारो आहे। छाजो ॾसु ॾींदी आहे बा? त सिज उभरण वारो आहे। ऐं उन खां बाद जॾहिं सिज उभरंदो आहे त राति जी ऊंदाही ख़तमु थी वेंदी आहे, सॼो जहान रोशन थी वेंदो आहे। इहे आहे न आहे अदा? अल्लाह जे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अचण खां अॻु में शिरक हो, कुफर हो, बिदअत ही, बेहयाई ही, बुराई हुई। सारे जहान जे अंदरि कुफर खां सवा ॿिया बि घणा बुरा कम हुआ। माण्हू पंहिंजे नियाणियुनि खे जेरे दफ़न कंदा हुआ। हिकिड़े कबीले जी लड़ाई 100 साल हलंदी हुई। ॾाॾा पड़ॾाॾा तड़ॾाॾा 100 साल ताईं कबीलायूं जंगियूं हलंदियूं हुयूं। पर अल्लाह ताला फरमायो कुंतुम अला शफा हुफरतिम मिनन नार फअनक़ज़कुम मिनहा। अवां जहन्नम जे तरे में वञण वारा हुयो, रुगो किनारे ते पहुची चुका हुयो। धिके ॾियण जी देर हुई, पर मां अल्लाह पाक इस्लाम ॾेई मुहम्मद मुस्तफ़ा मोकिले तव्हांखे जहन्नम खां बचाए छॾियो। मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अचण खां अॻु में जे मां अर्ज़ु कयो त सिज जे अचण जी अॻे ई ख़बर पइजी वेंदी आहे त ॼाण अधु कलाक खां पोइ सिज उभरण वारो आहे, जो उभरंदे पासे रोशनी शुरू थी आहे। ख़ुदा पाक जो कसम आहे, आमना जे लाल जे अचण खां अॻु में बि कई 100 साल अल्लाह जा नबी ख़ुशख़बरियूं ॾींदा विया। इज़ क़ाल ईसा इब्नु मरियम या बनी इसराईल इन्नी रसूलुल्लाह इलैकुम मुसद्दिक़न लिमा बैन यदैया मिनत तौरात व मुबश्शिरन बिरसूलिन याती मिन बाद इस्मुहु अहमद। महबूबन करीमन खां ज़ाहिरी तरह 600 साल अॻु में महबूब पाक जी अञा आमद मुबारक कान थी आहे। तक़रीबन 600 साल अॻु में अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे वाइज़ बीठो थो करे, नसीहत बीठो थो करे। इन्नी रसूलुल्लाह इलैकुम, मां तव्हां ॾे अल्लाह जो रसूल बणिजी आयो आहियां। व मुबश्शिरम बिरसूलिन याती मिन बादी इस्मुहु अहमद, रुगो ख़ाली रसूल थी कोन आयो आहियां, पर तव्हांखे मुबारक ॾियण आयो आहियां, ख़ुशख़बरी ॾियण आयो आहियां, पैगाम ॾियण आयो आहियां, ऐलान करण आयो आहियां त मूंखां बाद में वॾे शान वारो रसूल अचेव थो जंहिंजो नालो अहमद आहे। हुज़ूर पाण फरमाइनि था इस्मी फिस समाए अहमदुन व फिल अर्द मुहम्मदुन। आसमान वारा मूंखे अहमद चवंदा आहिनि, ज़मीन वारा मूंखे मुहम्मद चवंदा आहिनि। हिन ज़मीन वारा नालो मुंहिंजो मुहम्मद रखंदा आहिनि, ऐं जेके आसमान वारा आहिनि उहे मुंहिंजो नालो अहमद रखंदा आहिनि। महबूब करीम जे अचण खां अॻे 600 साल अॻे अल्लाह जो नबी ईसा अलैहिस्सलाम उहो क़ौम खे चए पियो त मुंहिंजो जौन महबूब मुहम्मद मुस्तफ़ा अचेव थो पियो। पर मुंहिंजा सोहणा, इहा त 600 साल जी ॻाल्हि आहे। अल्लाह साईं का शइ पैदा कान कई ही, रूह पैदा थिया हा। रूहनि खे ख़ुदा ताला गॾु थो करे। وَإِذْ أَخَذَ اللَّهُ مِيثَاقَ النَّبِيِّينَ لَمَا آتَيْتُكُم مِّنْ كِتَابٍ وَحِكْمَةٍ ثُمَّ جَاءَكُمْ رَسُولٌ مُصَدِّقٌ لِّمَا مَعَكُمْ لَتُؤْمِنُنَّ بِهِ وَلَتَنصُرُنَّهُ قَالَ أَأَقْرَرْتُمْ وَأَخَذْتُمْ عَلَىٰ ذَلِكُمْ إِصْرِي قَالُوا أَقْرَرْنَا قَالَ فَاشْهَدُوا وَأَنَا مَعَكُمْ من الشاهدين। अल्लाह ताला रूह नबियनि जा गॾिया
आदम खां वठी करे ईसा अलैहिस्सलाम ताईं अञा वजूद नबियनि जो कोन्हे को, हुननि जा ख़ाली रूह गॾु थिया। अल्लाह ताला रूहनि खे इरशाद फरमाए थो, लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमह, ओ नबियनि जा रूह, मां तव्हांखे किताब बि ॾियण वारो आहियां, हिकमत बि ॾियण वारो आहियां, नबूअत बि ॾियण वारो आहियां, अव्हांखे क़ौम जे तरफ़ नबी बणाए मोकिलण वारो आहियां। पर यादि रखिजो, सुम्म जाअकुम रसूलुम मुसद्दिकुल लिमा माकुम, ऐं नबीओ जेकॾहिं तव्हांजे ज़माने में वॾे शान वारो रसूल अची वञे, महबूब जेको तव्हांजी तस्दीक अची कंदो, नबियनि जो इमाम हूंदो, सरदार हूंदो, लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह, अवां पंहिंजूं नबूअतूं, रिसालतूं, कानून, शरीयतूं छॾे पंहिंजूं रईसियूं, नवाबियूं, पंहिंजूं हुकूमतूं फिटियूं करे सभु मुहम्मद अमीर जे कढ लॻी पइजो। लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह, मुंहिंजो हुकुम आहे तव्हांखे, अवां भली नबी हुजो, भली रसूल हुजो, भली साहिब शरीयत हुजो, भली साहिब कानून हुजो, भली तव्हां उम्मतनि जा वाली हुजो, अवां भली नबूअत जो ताज पायो वेठा हुजो, दौर तव्हांजो हुजे, हुकूमत तव्हांजी हुजे, पर जंहिंमहिल आमना जो लाल अचे त पाण खे माज़ूल सम्झिजो, महबूब खे नबी भाइजो, पाण खे मुस्तफ़ा जो उम्मती भाइजो। लतुमिनुन्न बिही, ज़रूर ज़रूर उन मुस्तफ़ा ते ईमान आणिजो। वलतंसुरुन्नह, रुगो ईमान न आणिजो, हुन जा मददगार बणिजी पइजो। छा बणिजी पइजो? कंहिंखे तो अल्लाह ताला चवे, कावड़िया हो छा ॻाल्हाईंदा हलो, टाइम थोरो आहे, जल्दी ख़तमु थींदो। अल्लाह तबारक व तआला जल जलालहू अमन वालू जी ज़ात फरमाए थो, नबियनि खे त मुंहिंजे नबीअ जी मदद कजो। छा कजो? ॾाढे 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 जो छा कजो? पाण कोन थो करेसि, अल्लाह साईं पाण छो नथो करेसि? नबियनि खे पियो चए त मुंहिंजे नबीअ जी मदद कजो, अल्लाह पाण गैरुल्लाह हेॾे ॾस पियो ॾे। अदा नबियनि खे पियो अल्लाह चए त मुंहिंजे नबी जी मदद कजो, नबी गैरुल्लाह आहिनि, अल्लाह त न आहिनि न, पोइ अल्लाह साईं छा पियो ॾस ॾे त मुंहिंजा नबीओ मुंहिंजे नबी जी मदद कजो। पाण छो न पियो करे? अल्लाह ताला चए पियो त तव्हांखे सम्झाइणो आहे, ऐं नबीओ तव्हां बि सम्झो, क़यामत ताईं माण्हुनि खे सम्झायो त नबीउल्लाह जी मदद ख़ुदि अल्लाह जी मदद आहे। नबीउल्लाह जी मदद कंहिंजी आहे? यदुल्लाह, नबीउल्लाह जे हथ खे यदुल्लाह चयो वियो आहे। नबीअ जी बैयत खे ख़ुदा पंहिंजी बैयत सॼो आहे, नबीअ जे रज़ामंदे खे ख़ुदा पंहिंजो रज़ामंदो सॼो आहे, नबीअ जी ग़ुलामीअ खे ख़ुदा पंहिंजी ग़ुलामी सॼो आहे, नबीअ जी मदद खे ख़ुदा पंहिंजी मदद सॼो आहे। अल्लाह ताला फरमाए थो त मां मदद को ज़ाहिरी लही कंहिंखे कोडर कोन हणाईंदो आहियां, कंहिंखे तगारी कोन खणाईंदो आहियां, कंहिंखे भित कोन ठाराए ॾींदो आहियां। अल्लाह ताला फरमाए थो हक़ीक़ी मदद मुंहिंजी हूंदी आहे, पर उन मदद जा आसार, ज़रिया, नमूना, तरीक़ा मां ठाहिया आहिनि। जे अल्लाह जे नबीअ जी मदद आहे त बि अल्लाह जी मदद आहे, जे नबीअ जे वलीअ जी मदद आहे त बि अल्लाह जी मदद आहे। तंहिंजे करे अल्लाह ताला फरमाए वलतंसुरुन्नह, अवां मुंहिंजे महबूब नबीअ जी मदद कजो। याने मुंहिंजो नबी जेकॾहिं तव्हां नबियनि खे कंहिंखे चवे न, ओ नबी हे तो ते ड्यूटी आहे, हे वञ वञी कमु करे आ, त नबी ईअं न चवंदो मां को घटि आहियां छा, मां बि नबी आहियां, मूंखे छो थो चवीं मां तुंहिंजो कमु न कंदुसि। न न, अल्लाह ताला फरमाए थो तूं बराबरि नबी आहे, बराबरि तूं रसूल आहे, बराबरि तूं साहिब शरीयत आहे, पर जॾहिं महबूब नबी अचे, तव्हां नबियनि जो सरदार नबी अचे, सॼे जहान जो नबी अचे, ऐं नबी मुंहिंजो नबी तोखे हुकुम करे त तूं पंहिंजे पाण खे महबूब करीम जो ताबेदार सम्झजां, तो पंहिंजे पाण खे नबी पाक अलैहिस्सलाम जो ताबियो सम्झजां। मुस्तक़िल तो वारो दौर ख़तम थियो, हाणे दौर हलंदो त मुस्तफ़ा जे ज़ात जो हलंदो। मौलाना शेख सादी ॾाढी भली ॻाल्हि कई आहे। हुज़ूर खां अॻु में कंहिंजी शरीयत ही चओ ईसा अलैहिस्सलाम जी, महबूब जे आमद खां अॻु में कंहिंजी शरीयत पे हली, कहिड़ो किताब हो? इंजील। कहिड़ो किताब हो? उन इंजील जो दौर पे हलियो,
पर मौलाना शेख सादी फरमाए थो यतीमे के ना करद कुरान दुरुस्त कुतुब खाना ए चंद मिल्लत बशुस्त चेतो तौरे तो सजो लथल हो, अंजील सजो लथल हो, ज़बूर सजो लथल हो, ये मुकम्मिल किताब हा। पर जमल मुस्तफ़ा जे कुरान जी हिकड़ी आयत लखी इक़रा बिस्मि रब्बिकल्लज़ी ख़लक़। अल्लाह पाक महबूब जे मथा हिकड़ी आयत नाज़िल फरमाई। उन हिकड़ी आयत जे नाज़िल थियण सां अल्लाह पाक अॻियां सभई किताब ख़त्म करे छॾिया, मनसूख़ फरमाए छॾिया। कुरान जूं आयतूं घणियूं 6666 घणियूं अदा चओ चओ घणा हज़ार। वरी कॾहिं ॿिए जुमे ते पुछंदोसांव घणियूं मता सबक़ विसारियो। 6600 कुरान जूं सूरतूं घणियूं 114 100 घणियूं सूरतूं बाबा 114 ऐं क़ुरान शरीफ़ जा सीपारा घणा 30 यादि कजो पुछंदोसांव 30 सीपारा 114 सूरतूं 6666 आयतूं। पर वाह आमना जा लाल तुंहिंजी हिकड़ी आयत क़ुरान जी आई अॻियां किताब सभु ख़त्म थी विया। ईअं अल्लाह साईं कोन चयो त सॼो क़ुरान अचे त पोइ भला कानून ॿिया मनसूख़ कबा। न हबीब जे हूंदे ॿिए जो कानून न हलंदो, हलंदो त मुहम्मद मुस्तफ़ा जो हलंदो। दुरूद मुंहिंजे साईं ते बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। रुगो ईसा अलैहिस्सलाम न, इहो जेको न अल्लाह वाइदो वरितो हो नबियनि खां, वाइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन, इन वाइदे तहत हर नबी अल्लाह जे वहदानियत जो भी ऐलान कंदो हो। उन सां गॾो गॾु पंहिंजे उम्मत खे मुंहिंजे रसूलुल्लाह जो तारफ़ भी कराईंदो हो। छो त अल्लाह चयो हो न त लतो मिनु नबी व लतनसुरुन, मुंहिंजे महबूब ते ईमान आणिजो, मुंहिंजे महबूब जी मदद कजो। हाणे इन्ही हुकुम जे तहत नबी पायबंद हा। अल्लाह जा नबी जाथे न ख़ुदा जी वहदानियत बयान कंदा हा। अला हिक्का ला शरीका, उन जो मट कोन्हे ज़ात में सिफ़ात में, उनखे सजदो कबो, उनखे पूजबो, उन जे आॾो झुकबो। उहो हक़ीक़ी मददगार आहे, उहो हक़ीक़ी असांजो फ़रियाद रस आहे, उहो हक़ीक़ी असांजो मुश्किल कुश आहे। नबी हिकिड़े पासे इहा ॻाल्हि कंदा हा ऐं ॿिए पासे चवंदा हा त हिन शकिल सूरत सिफ़त वारो मुहम्मद बि ईंदो। चओ सुभान अल्लाह। हर नबी जॾहिं बि मुजादा मिंबर ते बीहंदो हो त अल्लाह जे सिफ़त सां गॾु रसूलुल्लाह जी सिफ़त बि कंदो हो। ईअं खणी सम्झो, ईअं खणी सम्झो, ईअं खणी सम्झो त 1.25 लख नबीअ खे अल्लाह मुस्तफ़ा जो नात ख़ान बनाए मोकिलियो। वञी मुंहिंजे हबीब जी नात ख़ानी कयो। छा कयो? मुंहिंजे हबीब जूं सिफ़तूं ॿुधायो, शान ॿुधायो, निशान ॿुधायो, पार पता ॿुधायो त हेड़े सूरत वारो, अखियूं हेड़ियूं हूंदुसि, ज़ुल्फ़ हेड़ा हूंदसि, शकिल हेड़ी हूंदी, अबे जो नालो ही हूंदो, अम्मा जो नालो ही हूंदो, फलाणे नस्ल असलम जा हूंदो। याने गोया अल्लाह पाक जा नबी जॾहिं बि अल्लाह जी तारीफ़ कंदा हा त उन सां गॾु मुहम्मद मुस्तफ़ा जी बि तारीफ़ कंदा हा। मालूम थियो त नाते नबी बयान करण नबियनि जी सुन्नत आहे। कंहिंजी सुन्नत आहे? ॾाढे जो कंहिंजी सुन्नत आहे? नबियनि जी सुन्नत आहे। मूसा जहिड़ो नबी, रब थो चवेसि मूसा कानून हिकिड़ो ॼाणे थो। मौलाना कहिड़ो? निमाज़ जेको तुंहिंजे उम्मत में न पढ़ई तंहिंखे पूर जा न। छा कयांसि? ढेर ते उछलाइसि त कुता खाइनिसि। कफ़न बि न विझांसि, उघाड़ो पियो हुजे, बेनिमाज़ी आहे। इहो निमाज़ नथो पढ़े, कफ़न दफ़न जनाज़े जो लाइक़ ई न आहे। मूसा चयोसि बाना बि तुंहिंजा, कानून बि तुंहिंजो, नबी बि तुंहिंजो, हाज़िर अची ख़ल्क़ खे भउ थियो, को बि निमाज़ कज़ा न पियो करे। जागो था हलाए न? शुक्र कर बची वियो आहे, न त राज ढेर ते पिया हुजनि हा। अल्लाह साईं असां सां करम कयो जो असांजे लाइ इहा सख़्ती कान्हे। चए थो क़यामत में हिसाब वठंदोसान पर दुनिया में ख़्वार कोन कंदोसान।
मूसा अलैहिस्सलाम जे उम्मत मां हिकिड़ो ॿिकिड़ो कहिड़ा माण्हू हा, हिकिड़ो को बेनमाज़ी हो मरी वियो, साईं बेनमाज़ी फलाणो मरी वियो, छॾियोसि ढेर ते, मोतबर जो पुटु नमाज़ न पढ़ंदो, छॾियोसि ढेर ते कुता कांग खाइनिसि। अलाह जे नबी जे हुकुम सां ढेर ते छॾे आया। बसि कलाक बि कोन गुज़रियो, रब्बुल आलमीन जो वही आयो, ऐं मूसा इहो मुंहिंजो यार आहे, इन जो जनाज़ो खणी सींगार कफन ॾे, दफ़न कराए, गुस्ल कराए, नमाज़ूं पढ़ाए, ऐलान वञी कर त हिन जे जनाज़े में जेको आयो थो बि जन्नती आहे। मूसा अलैहिस्सलाम हैरत में पइजी वियो, होॾो कानून हेॾो वरी हीअ थी लठ वहे, हेॾो हुकुमात बेनमाज़ी आहे, ढेर ते छिलायो, हेॾो हुकुमात न इहो मुंहिंजो यार आहे, जनाज़ो बि पढ़ाईंसि, कफन बि ॼाराईंसि, ऐलान बि कर, अहिड़ो त अलाह खे वणे थो जो हिन जो जनाज़ो त बख़्शल आहे, पर हिन जे जनाज़े में जेको अचे सो बि बख़्शल आहे। मूसा अलैहिस्सलाम जल्दी जल्दी खणाए आयोसीं, अलाह जो यार थी पियो, गुस्ल ॼाराए, कफन पाराए, खट ते सुम्हारे, नबी लठ खणी पाण घर घर पढ़ो ॾींदो अचे, अचो 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 अल्लाह जे दोस्त जो जनाज़ो पढ़ो, जेको जनाज़े में ईंदो मां मूसा नबी थो चवां सो जन्नती आहे। अची ख़ल्क़ गॾु थी, हज़ारे माण्हू जनाज़े में शरीक थिया, इज़त आबरू सां दफ़न करे मोटी आया। मूसा अलैहिस्सलाम खे सम्झ में ॻाल्हि न पई अचे, दोस्त छा में हो, यार छा में हो, नमाज़ त कोन पढ़ंदो हो, ज़ाहिरी अमल हिन जा हुआ, दोस्ती छा में थी पुछां त रब खां, या अल्लाह ॿुधाए, मुंहिंजे दिलि जो शक दूर फरमाए। अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात फरमायो, मूसा लम्मा यंशुर तौरात वरआ इस्म मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फक़ब्बलहु ववदअहु अला ऐनैहि फग़फ़रतु करामतन लिस्मिही सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन जी आदत हूंदी हुई, मूसा रोज़ानो तौरेत खोले दौर कंदो हो, पोइ दौर करण जे टाइम ते हलंदे हलंदे जमल तौरेत में मुंहिंजे मुहम्मद मुस्तफ़ा जो नालो ॾिसंदो हो त मुंहिंजे महबूब जे नाले खे चुमियूं ॾींदो हो, अखियुनि ते रखंदो हो, ऐं प्यारा मूसा जेको मुंहिंजे मुस्तफ़ा जो नालो चुमे तंहिंखे अज़ाब कंदे मूंखे हया ईंदो आहे। बसि हिन जो इहो कमु हो जेको मूंसां यारी वारो हो, माना हिन जा ॿिया सभई ऐब ख़ुदा ढके छॾिया, हिन जूं ग़लतियूं सलतियूं ख़ुदा सभु माफ़ कयूं, छाजे करे, मुस्तफ़ा जे ताज़ीम जे करे। चओ अदा छाजे करे, ॾाढे जो छाजे करे, नबी साईं जे ताज़ीम जे करे, जो नबी पाक जे नाले जी ताज़ीम कई, महबूब जो नालो चुमियाई। अल्लाह तबारक व तआला फरमायो, जेको मुंहिंजे महबूब जो नालो चुमे थो पक मोहबत अथसि, ऐं जेके रसूलुल्लाह जी मोहबत हुजे वरी ढोर देर ते पियो हुजे, माण्हू कोन खिलंदा त वाह जो अलाह जे यार सां यारी रखियईं। रब थो चए, मां ॿिया ऐब बि मुंहिंजा कया हई, ॾोह बि मुंहिंजा कया हई, नाराज़ बि मूंखे कयो हई न, मां राज़ी थी वियो सांस, इन जे करे जो आमना जे लाल जो अदब थो करे पियो। ओ मुला, ये तुवारियूं ॾाढ़ियूं, तुवारियूं निमाज़ूं, तुवारा उस्तरा, तुवारा बिस्तरा, तुवारा नफ़िल, तुवारा निरड़ घसाइण, महबूब जे बेअदबीअ जे करे सभु लुड़ी वेंदई, कहीं कम जा कोन थी। अदब कर त मुहम्मद मुस्तफ़ा जो अदब कर, जे नबी करीम जो अदब कंदे त इंशा अल्लाह ताला बेड़ा ई पार थी वेंदा। नबी साईं जो अदब न कंदे त ॾाढो ॾुखियो थींदे, बुछड़ो थींदे। मुस्तफ़ा जो अदब कर, पोइ निमाज़ूं बि कम जूं, रोज़ा बि कम जा, ख़ैरातूं बि कम जूं, हज बि कम जा, ज़कातूं बि कम जूं। अव्वल ताज़ीम मुस्तफ़ा, बाद में ॿियूं ॻाल्हियूं। अल्लाह ताला तव्हां असांखे नबी जी ताज़ीम नसीब फरमाए। अल्लाह ताला फरमाए, लक़द मन्नल्लाहु अलल मोमिनीन, इहो अथव थोरो जो मुहम्मद मुस्तफ़ा तव्हांखे अता फरमायो अथव। घड़ी थी चवे त हाणे बसि कर, अॻे जुमे ते ऐलान कयोमि, टाइम थी वियो। अल्लाह ताला तव्हांजा असांजा बेड़ा पार करे, महबूब जी मोहब्बत नसीब फरमाए। हबीबन करीमन जो ज़िक्र इंशा अल्लाह ताला हमेशा हलंदो रहंदो। ख़ुदा पाण खे ॿुधण जी, ॿुधाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो। हाणे जन सुन्नत न पढ़ी आहे, सुन्नत पढ़ो। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू।